अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं। टिनोजाम मां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी 3 महीननि खां बिजली जी बंदिश ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। ॻोठ सुल्तान मक्सी ऐं ॻोठ कादिर बख्श मक्सी जे रहवासियुनि, औरतुनि ऐं ॿारनि समेत हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हयो आहे। रोड ब्लॉक थी वियो आहे। हेस्को वारा 16 अगस्त खां ट्रांसफार्मर लाहे विया आहिनि, जंहिं सबबि बिजलीअ खां महरूम आहियूं। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे त असांजा बिल जमा थियल आहिनि, उन जे बावजूदि 1 लख रुपया रिश्वत तलब कई पई वञे। जेसीं ताईं बिजली बहाल न थींदी तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। मुज़ाहिरीन इहो चिताव ॾिनो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। टंडोजाम में मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी 3 महीननि खां बिजलीअ जी बंदिश ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। ॻोठ सुल्तान मक्सी ऐं ॻोठ कादिर बख्श मक्सी जे रहवासियुनि, औरतुनि ऐं ॿारनि समेत हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे।